सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ रैलियूं कढियूं वयूं। मलीर में बिफरी यूनियन कमेटी सरकारी स्कूलनि जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि तरफ़ां प्रिंसिपल अब्दुल अलीम, निसार अहमद, मुर्तज़ा एजाज ऐं ॿियनि जी अॻवानी में क़ौमी शाहराह ते रैली कढी वई। लाड़काना में ज़िले इंतज़ामिया पारां कश्मीरी अवाम जी हिमायत में कमिश्नर लाड़काना डिप्टी कमिश्नर जी अॻवानी में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि हथनि में बैनर खणी गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जंहिं मोहम्मद खान में कश्मीरनि सां इज़हार यकजहती लाइ सॼे मुल्क जी आहे, जंहिं मोहम्मद खान में भी ज़िले इंतज़ामिया तरफ़ां असिस्टेंट कमिश्नर नईम सुमरो, DSP मोहम्मद खान ज़ौहर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में एजुकेशन, म्युनिसिपल पुलिस खाते समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। टंडो अलहयार में ज़िले इंतज़ामिया पारां कश्मीरियुनि ते भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ DC अल्ताफ़ गोहर मेमर जी अॻवानी में मुर्तज़ा ॾाढाई हाल खां टंडो अलहयार प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में ज़िले इंतज़ामिया जे ऑफिसरनि, मापारियुनि, मज़हबी जमायत जे अॻवाननि ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। अमरकोट में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ ज़िले इंतज़ामिया तरफ़ां असिस्टेंट कमिश्नर शोबान शेख जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिं में स्कूली उस्तादनि, शागिर्दनि, म्युनिसिपल जे मुलाज़िमनि समेत सिविल सोसाइटी अॻवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई। सांगड़ में डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी अॻवानी में म्युनिसिपल ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी, जंहिं में ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे अमलदारनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, शहरियुनि, कॉलेज ऐं स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। जेकबाबाद ज़िले इंतज़ामिया पारां कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ डिप्टी कमिश्नर दादलो ज़हरानी, SSP जेकमाबाद सैयद अब्बास शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में DC ऑफिस खां रैली कढी वई। खैरपुर में कश्मीर सां यकजहती जे इज़हार करण ऐं कश्मीर मथां भारतीय जारत ख़िलाफ़ ज़िले इंतज़ामिया तरफ़ां डिप्टी कमिश्नर अहमद फवाद शाह जी अॻवानी में सिविक सेंटर खां प्रेस क्लब ते एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं दौरान भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर मीरपुर माथिलो जे गवर्नमेंट हाई स्कूल ऐं डान पब्लिक स्कूल तरफ़ां कश्मीर ब्लैक डे जे हवाले सां अलॻ-अलॻ कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ हाई स्कूल खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोड ऐं रस्तनि तां थींदे भिटाई चौक पर जलसे जी सूरत हाल इख्तियार करे वरिती। सकरन में असिस्टेंट कमिश्नर अब्दुल हनान भुट्टो, राणीपुर में असिस्टेंट कमिश्नर सोबदेरो नज़ीर हुसैन जतोई जी अॻवानी में रैली कढी वई। मेहड़ में कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती लाइ असिस्टेंट कमिश्नर मौलादाद दुर्रानी, म्युनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर मीर बाबर मक्सी, TO प्राइमरी कलीमुल्ला सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। टंगवाणी में क़ौमी अमन कमेटी, गोलार्जी में मुख़्तलिफ़ स्कूल ऐं ॿियनि सियासी तंज़ीमनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते रैली कढी वई। गड़ियासी में कश्मीरनि सां यकजहती लाइ असिस्टेंट कमिश्नर ज़ुल्फ़कार अली चाचर, दड़ो में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल 1 तरफ़ां रैलियूं कढी वयूं। बुलेटिन शाह करीम वेझो दतावा भरिसां गवर्नमेंट बॉयज़ कैंपस हाई स्कूल अब्दुल रहीम कातियार में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में स्कूल जे सवे शागिर्दनि पारां कश्मीरनि सां थींदड़ भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ स्कूल खां जनहार सुमरो रोड ताईं रैली कढी वई। कुंडरी में कश्मीर सां यकजहती जे इज़हार लाइ इंतज़ामिया ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि पारां काज़ी सुल्तान हाई स्कूल खां असिस्टेंट कमिश्नर राजेश कुमार ऐं DSP ऐं ॿियनि जी अॻवानी में अल्हावारे चौक ते रैली कढी वई। जाम नवाज़ अली में कश्मीरनि सां यकजहती लाइ असिस्टेंट कमिश्नर सैयद अमार हुसैन शाह, TO सेकेंडरी महबूब अली ख़ासकेली जी अॻवानी में मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि ऐं समेत उस्तादनि, शागिर्दनि रैली कढी।